मीरपुर माथलो पुलिस वड़ी कार्रवाई कंदे 2 महीना अग आदिलपुर घोटकी रोड तां एजाज महर खां थियल 38 लाख रुपयनि जी फौज जो केस हल करे वरितो आहे। डीएसपी सोहेल सूमरो जी निगरानी में एसएचओ अब्दुल वहीद भुट्टो कार्रवाई करे मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। पुलिस अली लाखो, अदनान गबोल, बाबर गोलो ऐं फरहान कलवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदारनि जी निशानदेही ते पुर थियल रक़म 38 लाख रुपया पिणु बरामद कई वई आहे। एसएचओ मूजिबि ही केस पुलिस लाइ हिकु चैलेंज हुयो, जंहिंखे मुहारत सां हल कयो वियो आहे। जवाबदारनि खां वधीक पुछगाछ जारी आहे। नाज़रीन, मीरपुर माथलो पुलिस वॾी कार्रवाई कंदे 2 महीना अॻु आदिलपुर घोटकी रोड तां एजाज महर खां थियल 38 लाख रुपयनि जी फौज जो केस हल करे वरितो आहे।